सिंध वारी रैली जी कामयाबी जे लाइ बदस्तूर मैदान जंग में मौजूद आहिनि। नाज़रीन अवाई ॾिसो पिया ही रैली जेका मोहब्बत सिंध रैली आहे सरदार उज़ैर जान बलोच जे घर खां पुरमन तरीक़े से हज़ारों माण्हू मर्द औरतूं पंहिंजी मंजिल कराची प्रेस क्लब में रवाना हुआ। तो ओचितो ली मार्केट खां डेंसो हॉल जे विच वारो इलाइक़ो हिननि जे लाइ मैदान जंग ऐं नोगो एरिया बनायो वियो आहे। अॼु हिकु भेरो ॿीहर 18 मई जो ॾियारे थो पिया त ही जेका सरेआम कई पंहिंजे जदीद हथियारनि सां हिन मासूम बेगुनाह बेहथियार माण्हुनि मथां छिती फायरिंग कई पंहिंजे हितां जो चवणु आहे हितां जे कारकुननि जो चवणु आहे हिते सिंधी बलोच नौजवान सिंध सां मोहब्बत जे इश्क में सरशार बीठल आहे। उहे हिन जदीद हथियारनि जे इस्तेमाल जे बावजूद हिकु कदम भी पोइते न ऐं ही नौजवान आहिनि जेके हिन छिती फायरिंग ते बावजूद नाज़रीन ॾिसो पिया त ही उहो इलाइक़ो आहे जेको हिन वक़्तु रैली जे लाइ मैदान जंग बणाए नोगो एरिया बणायो वियो आहे। अॼु हिकु भेरो ॿीहर 12 मई जो मंज़र नज़र पियो अचे। हर तरफ़ जदीद हथियार आहिनि। पुलिस ख़ामोश तमाशा बणियल आहे। सिंध जे आशिक़नि खे तहफ़ुज़ फराहम करे बदिरां उन मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई पंहिंजनि ऐं ही नौजवान जेके आहिनि बलोच नौजवान उहे हिन वक़्तु पहुता आहिनि उन्हनि इलाइक़नि में ऐं पुलिस ते पुलिस जी कोशिश आहे त हिन रैली खे हिन मां अॻिते वधाइजे। पुलिस छिती करे रही आहे उन्हनि मथां हिन वक़्तु मैदान जंग आहे। ही इलाइक़ो नाज़रीन ही मैदान जंग इलाइक़ो आहे। हिन इलाइक़े में ही मुकम्मल तौर ते इलाइक़े खे मैदान जंग बनाए ही वक़्तु ही नाज़रीन ही उहो इलाइक़ो आहे जेको जंग बनल आहे। हिन इलाइक़े खे जेको आहे जदीद हथियारनि जो इस्तेमाल कयो पंहिंजे हिन वक़्तु सिंध जा हज़ारे आशिक उन रैली में शरीक आहिनि। उन्हनि जो चवणु आहे त भल गोलियूं हलायूं वञनि पर हू हरगिज़ हिकु कदम भी पोइते न हटंदा। मां तव्हांखे ॿुधायो त ही ली मार्केट ऐं डेंसो हॉल वारे विच वारो इलाइक़ो आहे। हिते जीअं ई सिंध जा हज़ारे आशिक मर्द औरतूं जॾहिं पंहिंजी मंज़िल प्रेस क्लब में वधी रहिया हुआ उन्हनि मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई वई आहे ऐं ही फायरिंग अणॼातल हंधनि तां छितनि तां ऐं घरनि तां थी रही आहे। ऐं ही जेके सिंध जा आशिक आहिनि उन्हनि जो चवणु आहे त सिंध जो विरंगो सिंध जी तक़सीम कंहिं बि सूरत क़बूल न आहे ऐं हू गोलियुनि जी गूंज जे बावजूद असांखे पहुचनि धको मुकम्मल तौर ते मैदान जंग जो ॾेख ॾेई रहियो आहे। ऐं हिते हलो बोतल हमारे अरे आपने पुलिस भवन में बैठे हो ना बरस आए रनिंग पर उठाओ पहले कहाँ पर है?
आए पुलिस पर बी तो शार्ट भरें जो शार्ट भर नाज़रीन हिन वक्त ताज़ा इतला मिले तो ही ली मार्केट के इलाके में जीअं मोहब्बत सिंध जो काफ़िलो पंहिंजी मंज़िल कराची प्रेस क्लब ॾांहुं रवंदो आयो तो जेको गोलियुनि जो सिलसिलो हो उन जो सिलसिलो जारी हुयो। हिन वक्त इतला मिले तो एक लेडीज़ जेका आहे हिन रैली में शरीक हुई उन औरत के गोलियूं लॻियूं आहिनि जंहिंजी हिते इतलाउनि तो तड़पी रही आहे ज़ख़्मी हालत में पर उनजी मदद के लिए को भी नहीं पहुतो। उन्हनि मथां जेको मदद करण वञे थो उन्हनि मथां भी फायरिंग कई वञे। हिन वक्त हिन इलाके में न पुलिस आहे चारों तरफ गोलियुनि जी गूंज आहे चारों तरफ गोलियुनि ज़ख़्मी तड़पनि पिया। 12 मई जे ॾियारे जो वर्जाउ आहे हिन इलाके में 12 मई जो ॾींहुं जीअं हुयो उहे ही आहे हिते हिकु भेरो ॿीहर ज़ख़्मी तड़पनि पिया। न एम्बुलेंस आहे न ईदी रज़ाकार न छिपा जा रज़ाकार न ॿियो को इमदादी इदारो हिते हिननि जी मदद लाइ पहुतो आहे। मां तव्हांखे ॿुधायो त हर तरफ़ हिन रोड ते रत छायल आहे रत पखिड़ियल आहे। हिन वक़्तु हिकु एम्बुलेंस पहुती आहे जेका हुन ज़ख़्मी औरत खे खणण जी कोशिश में फायरिंग पई कई वञे ऐं जीअं पुलिस अॻिते वधे थी त उन्हनि मथां बि चिटी फायरिंग कई पई वञे। हिन वक़्तु फायरिंग जो सिलसिलो इंतहाई तेज़ थी वियो आहे ऐं उन जे बावजूद जेका मोहब्बत सिंध रैली जा आशिक आहिनि उहे हिन इलाके में वॾे अंग में मौजूद आहिनि। इतला मिलिया आहिनि त हिन इलाके में वॾी जेको आहे जदीद हथियारनि सां फायरिंग कई पई वञे। फायरिंग जो सिलसिलो रुकजण जो नालो ई नथो वठे ऐं हर तरफ़ जदीद हथियारनि जो इस्तेमालु आहे। पुलिस जा अटाला हिन वक़्तु पहुता आहिनि जेके जप थी उनखे खणण वारो कोई न आहे ऐं जीअं ई को उन औरत खे खणण जी कोशिश करे थो त उन मथां जदीद हथियारनि सां फायरिंग कई पई वञे।